अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां आहियां सना रज़ा। तव्हां मूंखे मुख़्तलिफ़ ड्रामनि ऐं प्रोग्रामनि में ॾिठो हूंदो ऐं हीअ जेको चैनल आहे मुंहिंजे भाउ जो आहे। असांजो तमामु सुठो प्यारो भाउ आहे, पंहिंजी सुठी महिनत कंदो रहे थो, शाहिद खोसो, ऐं तव्हांजे लाइ सुठा सुठा व्लॉग्स ठाहे थो। त तव्हां हिन जे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं सुठा सुठा कमेंट्स कयो। दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां आहियां उमेद अली कलवड़। असांजो हिकिड़ो पिरी प्यारो दोस्त आहे शाहिद खोसो सक्कर जो आहे, उनजो चैनल आहे शाहिद खोसो व्लॉग। उन जे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उनखे कमेंट्स ॾियो ऐं वधि में वधि उनजा जेके आहिनि उनखे कमेंट्स ॾियो। असांजो सुठो दोस्त आहे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी थी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। असांजो इंतहाई पिरी प्यारो दोस्त आहे शाहिद खोसो साहब। उनजो यूट्यूब चैनल आहे शाहिद खोसो व्लॉग। तो मां चाहींदुसि तव्हां शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, त जीअं हिन यूट्यूब चैनल तां तव्हांखे तमामु सुठा व्लॉग्स ॾिसण जे लाइ मिलनि। ऐं हिन चैनल ते तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे शाहिद खोसो साहब। सो मां चाहींदुसि त तव्हां शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो ऐं बेल आइकन ज़रूरु दबाइजो। थैंक यू। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां सैयद फ़खरुद्दीन शाह जीलानी। ड्रामे ज़हर ज़िंदगी जो मुहिब। असांजो पहिरीं प्यारो भाउ आहे शाहिद खोसो, उनजो यूट्यूब चैनल आहे शाहिद खोसो व्लॉग। संदसि खे सब्सक्राइब कयो, उनजी सपोर्ट कयो। लख कुर्ब, सिंध सलामत, साथ सलामत। अस्सलाम जो पंहिंजो दोस्त मंदू दानिशुल लोंग। दोस्तों हिकु दफ़ो वरी आवां जे लाइ ख़ुशख़बरी खणी आहियां। दोस्तों ख़ुशख़बरी इहा आहे, असांजो प्यारो दोस्त शाहिद खोसो, जंहिंजा 4-5 यूट्यूब चैनल आहिनि, शाहिद व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों हमेशह इहो दोस्त असांजे लाइ ख़ुशख़बरी खणी ईंदो आहे। जेतिरा बि चैनल आहिनि उन्हनि जे लाइ जेके ड्रामा ईंदा आहिनि अव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदो आहे, अपडेट ॾींदो आहे। अव्हांखे रिक्वेस्ट थो कयां त हिनखे सभ खां वधीक सब्सक्राइब कयो ऐं उनखे लाइक कयो, जीअं इहे असांजा चैनल अञा वधि खां वधि असांजी रिपोर्टूं ॾियनि, अव्हांखे ख़ुशख़बरी ॾियनि ऐं ही चैनल उनजा शाहिद खोसे जा तरक़ी कनि। तो दोस्तों मुझे हमेशा दिल चवंदी आहे शाहिद जे लाइ यूट्यूब चैनल ज़बरदस्त शाहिद खोसे जा हट परे को बि न मारींदो हिनखे। जेतिरा बि यूट्यूब चैनल सभु असांजा पंहिंजा, लाइक कयो, लेकिन शाहिद व्लॉग खोसे जे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो। महिरबानी दोस्तों, मैं तो दानिशुल व्लॉग तव्हांजो ख़ादिम, हाणे इजाज़त ॾिजो। अस्सलाम वालेकुम, सदा सलामत रहो, ख़ुशि रहो शाहिद भाई। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। मां आहियां जो पंहिंजो अदाकार लाला फयाज़ ऐं सिंधी टीवी सोप सीरियल ज़हर ज़िंदगी वारो बकरा बाबा चवंदो आहे। त बाबा चवंदो आहे अॼु मां ॻाल्हि कयां थो हिकिड़े यूट्यूबर दोस्त जी अवां सां, जेको तमामु बहितरीनु व्लॉगर ऐं ड्रामनि जे बारे में रिव्यू या अदाकारनि जे बारे में ॼाण तव्हांखे ॾींदो ऐं सभ खां बेस्ट यूट्यूबर ऐं सभ खां बेस्ट वीडियोज़ ठाहींदो आहे। ऐं तव्हां यकीनन सम्झी विया हूंदव त मां कंहिंजी ॻाल्हि कयां पियो। सो ॻाल्हि कयां पियो शाहिद खोसो साहिब जी, जंहिंजो यूट्यूब चैनल आहे ऐं फेसबुक पेज आहे। यूट्यूब चैनल आहे उनजो शाहिद खोसो व्लॉग जे नाले सां। त तव्हां देरि न कयो, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब ते सर्च कयो, उनखे सब्सक्राइब कयो ऐं उनजा वीडियोज़ तव्हां ॾिसो। ॾिसण सां ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हू शाहिद खोसो केतिरो सुठो कमु करे पियो ऐं यूट्यूब जे लाइक़ आहे। सो जेको शाहिद खोसो आहे असांजो पिरी प्यारो दोस्त, आर्टिस्टनि सां वधीक प्यार करण वारो ऐं उन्हनि जी ॼाण जेका आम दोस्तनि ताईं पहुचाइण वारो ऐं ख़ासि अचण वारे ड्रामनि जे बारे में या जेका बि ॻाल्हि आहे, तव्हां शाहिद खोसो जो चैनल जो विज़िट कंदव, उनखे सब्सक्राइब कंदव त तव्हांखे उनजा वीडियोज़ ॾिसी इलाही मज़ो ईंदो। ऐं शाहिद खोसो असांजो पिरी प्यारो दोस्त आहे, असां सां हर टाइम राब्ते में हूंदो आहे ऐं असां अदाकारनि सां प्यार कंदो आहे। उनजी वॾी महिरबानी आहे। त तव्हां सां हिकिड़ी बि गुज़ारिश आहे जेकी मां करे चुको आहियां शाहिद खोसो साहिबु, ऐं असां जेको आहे तमामु जल्द हिकिड़ो पाण में गॾिजी करे प्रोजेक्ट करण वारा बि आहियूं ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह ताला जल्द असांजी मुलाक़ात बि थींदी ऐं जल्द मूंखे उनजे चैनल ते तव्हां ॾिसंदव। फ़िलहालु जेको हीउ वीडियो मां उन लाइ ठाहियां पियो, शाहिद खोसो जे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो। शाहिद खोसो व्लॉग यादि रखंदा, इहो नालो पंहिंजे मोबाइल में पंहिंजे यूट्यूब ऐप में सर्च कंदा, उनजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त असांजी बि दिलि ख़ुशि थींदी ऐं मुंहिंजे चवण ते अगरि इहो तव्हां कमु कंदव त मूंखे इलाही ख़ुशी थींदी। तव्हां सिंधवासियुनि जो मां त्वराए थो आहियां, वॾी महिरबानी। बाबा चवंदो आहे शाहिद खोसो जे चैनल खे सब्सक्राइब कयो। या अली मदद।
अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं ज़हर ज़िंदगी जो डॉक्टर। दोस्तों अॼु अव्हांखे अहिड़े यूट्यूब चैनल जी ॼाण ॾियण वारो आहियां जंहिं अहिड़नि ड्रामनि जा रिव्यू ॾिना आहिनि जेको ॾींहों ॾींहुं बुलंदियुनि ताईं वञे पियो, कामयाबी जे बुलंदियुनि ताईं वञे पियो। उहो आहे शाहिद खोसो व्लॉग, हिकु अहिड़ो यूट्यूब चैनल जंहिं ते अव्हांखे मुकमल ॼाण मिलंदी। शाहिद खोसो साहब हिकु बहितरीनु इंसान आहिनि ऐं हू हमेशह ड्रामनि ते रिव्यू ॾींदो रहंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे ते पहिरीं किस्त खां वठी अॼु ताईं अहिड़ा जेके राज़ आहिनि उहे ॿुधाईंदो रहंदो आहे। पंहिंजो ग़ुलाम कै भलो जीअं त ही असां जेको वीडियो भरियूं था पिया, असांजो महबूब दोस्त आहे शाहिद खोसो व्लॉग जे नाले सां हुनजो यूट्यूब चैनल आहे। तमामु बहितरीनु शख़्सियत आहे, यारनि जो यार आहे, मुख़लिस इंसान आहे ऐं तमामु बहितरीनु कमु कंदो आहे। ॾिसणु जहिड़ो कमु आहे, तव्हां दोस्तो कमु ॾिसो। पर ॿी ॻाल्हि, वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंध में जेके बि चैनल पंहिंजा सिंधी आहिनि या यूट्यूबर आहिनि, तव्हांखे पहिरियों हू ॿुधाए छॾींदो त अॼु फलाणो किस्त हलंदो या फलाणो ड्रामो हलंदो। तव्हांखे ॿिए जाइ ते वञण जी ज़रूरत ई न आहे। सिंध में जेका बि माना मीडिया ते शइ ईंदी तव्हांखे पहिरियों ॿुधाईंदो। तमामु बहितरीनु शख़्सियत आहे। इन सां यार खे वधि खां वधि सपोर्ट कयो। तव्हां दोस्तनि खे सपोर्ट जी लाइ गुज़ारिश कयो त अल्लाह करे तव्हांखे वधाए। बिस्मिल्लाह, अस्सलाम। या अली मदद हक़ मौजूद दोस्तों, जीअं तव्हांजो पंहिंजो एक्टर डायरेक्टर मोहम्मद सरवर भुट्टो। दोस्तों असांजे वीडियो ठाहिण जो मक़सदु आहे, असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे शाहिद खोसो व्लॉग। हुनजो यूट्यूब चैनल आहे ऐं हुन चैनल खे सब्सक्राइब कयो, फॉलो कयो। जीअं असांजी तव्हां सपोर्ट कंदा आहियो तीअं असांजे उन पहिरीं प्यारे दोस्त जी सपोर्ट कयो। जीअं सिंधी मीडिया जा तक़रीबन ड्रामा प्रोग्राम ऐं वॾा वॾा प्रोग्राम हू रखंदो आहे, हुनजी वधि में वधि सपोर्ट कयो ऐं तव्हांखे तमामु बहितरीनु मवाद हुनजे यूट्यूब चैनल ते ईंदो। सिंध सलामत, साथ सलामत, जिए लतीफ़ जी धरती।